हमारी खातिर सिंध सुखाएंगे, सिंध सुखाएंगे, सिंध सुखाएंगे, सिंध सुखाएंगे, सिंध सुखाएंगे। ना मंजूर, 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 ना मंजूर। लिखियो तो दरिया वडेरा कहिड़ो तो साठा वडेरा, लिखियो तो दरिया वडेरा कहिड़ो तो साठा वडेरा, मिसकिन में माण्हुनि जो खाई वियो आहे गाह वडेरा, कहिड़ो तो में साह वडेरा, लिखियो तो दरिया वडेरा। असां अॼु सरापा एहतजाज आहियूं सिंधियत बि संघर्ष शाख शिकारपुर जे प्लेटफॉर्म तां शिकारपुर शहर में सरापा एहतजाज आहियूं। असांखे सिंधु दरिया ते को बि कैनाल न घुरिजे। असां जेसि ताईं इहे कैनालनि जी माना नोटिफिकेशन न निकिरंदो कि रद्द कया विया आहिनि तेसि ताईं सिंध जो बच्चो सुजाग थी चुको आहे, धरती जा पुट जागी चुका आहिनि। असां सरापा एहतजाज आहियूं ऐं एहतियात कंदा रहंदासीं। को बि कैनाल न खपे, को बि कैनाल न खपे, को बि कैनाल न खपे। सिंधुअ ते धाड़ो, सिंधुअ ते धाड़ो, सिंधुअ ते धाड़ो, पाणीअ ते धाड़ो। तरफां पंहिंजे ज़िंदगीअ जी अलामत तौर सिंधु दरिया जेको वहे थो पियो उन जे मथां वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जेके 6 कैनाल जो प्रोजेक्ट आहे उन जे रद्द करण ख़िलाफ़ असां सरापा एहतजाज आहियूं। असां वक़्त जी हुकूमत खे ॿुधाइण चाहियूं था पिया त सॼी सिंध जो बच्चो जागी चुको आहे। असां जेको रोडनि रस्तनि ते निकिरी चुका आहियूं ऐं असांजो हीउ एहतजाज तेसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं जेको आहे कैनालनि जो प्रोजेक्ट ख़तमु नथो थिए पियो। असां मुख़्तलिफ़ धुरनि तरफ़ां चयो थो वञे त 2 कैनाल जेको आहे भले न ठहनि 4 ठहनि पर असां सभिनी कैनालनि जे ख़िलाफ़ आहियूं। उन्हनि मां 6 कैनालनि जो प्रोजेक्ट आहे उन्हनि मां हिकु बि कैनाल न ठहणु खपे। असां जेको आहे पंहिंजो एहतजाज जेको आहे रिकॉर्ड करायूं। जेको हज़ारनि सालनि जो ख़ितो रहियो आहे असांजो ख़ुशहाल ख़ितो रहियो आहे। असांजो ज़राए माश 75% ज़राअत ते आहे। सिंधी माण्हू ज़राअत ते मुनसर कनि था, ज़राअत थींदी आहे त असां ख़ुशहाल थींदा आहियूं। उनजे करे पंजाब पंहिंजा गैराबाद ज़मीनूं आबाद करण लाइ असांजा पंहिंजो 6 कैनाल सिंधुअ मां कढे थो। असां था चऊं त सिंधुअ मां 6 कैनाल निकिता त असां बुख मरी वेंदासीं, असां फ़लस्तीनी थींदासीं, असां अफ्रीका जे पुठिते मुल्कनि वांगुरु हलिया वेंदासीं, बुखिया ॾुतड़ियल थींदासीं। असां इहो ॾुतड़ियल थियणु नथा चाहियूं, असां मरणु चाहियूं था ऐं हुकुमरान खे चऊं था त हीअ जेके तव्हां बदमाशी कयो था, तव्हां पंहिंजो जेको दस्तख़त कई आहे उहा दस्तख़त वापसि वठो ऐं क़ौमी असेंबलीअ में ऐं सेनेट में बिल पेश कयो उनखे रद्द कयो। असां चवंदासीं पोइ तव्हां सही आहियो। बाक़ी ज़बानी तरह जेका तव्हां लबाड़ हणो था उहा सिंधी क़ौम तव्हांखे सम्झे। जीअं त असां हिन नाअहल हुकूमत ऐं नाअहल ज़रदारी साहिब खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त सिंधी क़ौम जिते बि हूंदी किथे बि हूंदी उहा जागी पई आहे ऐं इहो महिरबानी करे पंहिंजी हिकु नाअहलीअ जो सबूत गवर्नमेंट बि ॾेई रही आहे ऐं ज़रदारी बि ॾेई रहियो आहे। हर हिकु सिंधी ॿार, सिंधी घर जी औरत, सिंधी जो बच्चो सभु इहो चए न खपे, न खपे, न खपे, न खपे। साईं मुतालबो मुंहिंजो न पर सॼी सिंध जो मुतालबो आहे त पंजाब तरफ़ां जेके ज़ोरी ऐं जबरी तौर ते दरियाए सिंध ते 6 कैनाल अॾा पिया वञनि इहे फिलफोर जेको आहे पंजाब गवर्नमेंट वफ़ाक़ जी हुकूमत ख़तमु करे ऐलान करे सिंध जे अंदरि मुकमल तरह सां बाहि मची पई आहे। सिंध जेको आहे सरापा एहतजाज आहे जेको आहे इहो सिंध जो जियापो आहे। सिंधु दरिया सिंधियुनि जो साहु ऐं पसाव आहे। इन ते कंहिं बि तरह सां जेको आहे सिंधी माण्हू इनखे क़बूल नथा कनि कैनालनि खे। इहे सिंधी माण्हुनि जे लाइ मौत जो परवानो आहिनि, इहे असांजे वजूद जो मसइलो आहिनि। इन करे असां कॾहिं बि इन्हनि कैनालनि खे क़बूल न कंदासीं। असांखे कहिड़ी बि हद ताईं वञिणो पियो असां वेंदासीं, छाकाणि त इहो असांजी ज़िंदगीअ मौत जो मसइलो आहे। तंहिं करे हुकुमरान खे होश खां कमु खणणु घुरिजे ऐं जेको आहे सम्झणु घुरिजे त इहो जेको आहे मुल्क जे हिकु फीडेट यूनिट जे माण्हुनि खे मंज़ूर न आहे त पोइ होॾे ते क़ाइमु छो आहिनि, ज़िद ते क़ाइमु छो आहिनि। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त पंजाब जो जेको आहे रेगिस्तान चोलिस्तान आबाद करण जे लाइ सिंध जूं सरसब्ज़ ऐं ज़ख़ीर ज़मीनूं जेका बर्बाद ऐं बंजर करण जी कोशिशि कई पई वञे ऐं मुल्क जे आइन जी इनाफ़ी कई पई वञे। छाकाणि जो हिन वक़्त ताईं मुल्क जे गजियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो को बि इजलास न थी गुज़रियो आहे जॾहिं ते
पाकिस्तान जो आईन के शिक नंबर 154 मुताबिक़ त हर 9 ॾींहंनि जे अंदरि बैनुल मुफ़द्दल वारे काउंसिल जो इजलास थियणु घुरिजे, पर वफ़ाक़ी सरकार उन पंहिंजे आईन खे पाण पेरनि में खणण लताड़े पई, जंहिंजी असां भरपूर मुखालफ़त कयूं पिया ऐं असीं सरकार खे चऊं पिया त महिरबानी करे हिन मसइले ते हथ खणी वञो, न त ॾाढो मसइलो पैदा थींदो। चश्मा झेलम लिंक केनाल साबित थी ॾिए थी त वफ़ाक़ बि कूड़ थो हणे, पंजाब बि कूड़ थो हणे। ही सिंध जे पाणी ते ई दाड़ो आहे, 6 केनाल पंजाब जे हिसे मां कॾहिं बि न निकिरंदा। मूं पाण ॾिसी आयो आहियां चश्मा बैराज ते चश्मा झेलम लिंक केनाल फेब्रुआरी महीने में भी फुल पई वहे, जंहिंजे लाइ चवंदा आहिनि त इहा फ्लड केनाल आहे। इहो कूड़ आहे, ठगी आहे, असांखे लॉलीपॉप ॾियनि था। जेकॾहिं पीपल्स पार्टी हिन ते आमादगी ॾेखारी आहे त इहो सिंध सां वॾे में वॾो धाड़ो ऐं नाहक आहे, जो हिकिड़ो सरसब्ज़ सिंध खे गैराबाद करे हिकिड़ो शहर आहे जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी आबादी बि न आहे, उनखे आबाद करे वफ़ाक़ असांखे पाण धिके थो पियो। असां मुतालबो कयूं था ज़रदारी साहब खां, आर्मी चीफ खां, पंजाब हुकूमत खां त जेकॾहिं पाकिस्तान प्यारो आहे ऐं वफ़ाक़ जी जेकॾहिं तव्हांखे वफ़ाक़ जी यकजहती प्यारी आहे त बराए महिरबानी इन कैनालनि तां दस्तबरदार थी सिंधियुनि मां बेचैनी ख़तम। नामंजूर 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 नामंजूर। अॼु जेको सिंधी अदबी संघ जी रैली आहे, उहा रैली जेका आहे असांजी रवां दवा आहे ऐं जेका असां सिंधी अदबी संघ जी रैली ऐं उनजे मुतलिक़ सिंधूअ सां जेका ज़्यादतिया 6 किनाल कढिया वञनि था, उन्हनि किनालनि जे ख़िलाफ़ सिंधी अदबी संघ जी इहा रैली आहे जेका भरपूर अंदाज़ में थी रही आहे। जैसे बैदुल लाइब्रेरी खां वठी प्रेस क्लब ते असांजो जेको आहे सो एहतिजाजी मुज़ाहिरो हलंदो, पुरअमन एहतिजाजी मुज़ाहिरो सिंधी अदबी संघ जे तरफ़ां पंजाब जी हिननि लिखी ॾिनो आहे, गवर्नमेंट लिखी ॾिनो आहे त ई केनाल ठाहियो, पर सिंधी क़ौम जेको सरापा एहतिजाज आहे उहो कॾहिं बि ठाहिण न ॾींदी हिनखे। ऐं असां बाक़ाइदे रोडनि ते निकितल आहियूं ऐं उन में समूरो जेको बि सॼो सिंध जो शऊर आहे, उन में सिंधी अदबी संगत हुजे, उन में जीअं सिंध हुजे, उन में मुख़्तलिफ़ तरक़ी पसंद पार्टियूं हुजनि, सभु इहो ई चवनि था त सिंध ते ऐं सिंधूअ ते जेके केनाल ठहनि था उहे नामंज़ूर आहिनि ऐं असां नथा चाहियूं त जेको आहे ही केनाल ठहनि, सिंध भरभांग थिए ऐं सिंध खे बचाइणो आहे त ही केनालनि खे बंदि कराइणो पवंदो, न त असां तबाह ऐं बर्बाद थी वेंदासीं। सिंध खे जीअणो आहे ऐं ही पंहिंजी होॾ ते आहिनि ऐं ही गवर्नमेंट असांखे लॉलीपॉप ॾिए थी त बाबा ही केनाल न ठहंदा, पर हू केनाल ठाहिनि पिया, केनाल ठाहिनि पिया। इन जे करे केनाल नामंज़ूर ऐं सियासी समाजी हर मकतबे फ़िक्र जे माण्हुनि हिते शिरकत कई आहे। मां ख़ुसूसन घोटकी शाख खां शिरकत कई आहे सिंधी अदबी संघ जे हवाले सां। वरी अफ़सोस सां चवणो पए थो त कराची खां वठी कश्मीर खां वठी कराची ताईं सिंध सरापा एहतिजाज आहे। ही सिंध जो पाणी न पिया सुकाइनि बल्कि पूरी इंसानियत जो क़त्लेआम पिया कनि, जंहिंजी असीं सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। असीं अक़वाम मुत्तहिदा खां ऐं इंसानी हक़नि जे इदारनि खां इहा घुर कयूं था, मुतालबो कयूं था त ख़ुदारा पंजाब के खिलाफ फिल फोर एक्शन खयो वञे, न त ॿी सूरत में असीं पंजाब जा रस्ता रोक भी कंदासीं ऐं पंजाब जा रस्ता भी बंदि कंदासीं। ऐं जेको पंजाब असांजो कोयलो तेल गैस चोरी करे पियो, उन सां गॾु हाणे सिंध जो शऊर मुकम्मल तौर ते जागी चुको आहे ऐं हू मुतालबो करे थो तूं जेकॾहिं असांजो पाणी बंदि करे वेंदो त असीं तुंहिंजे रस्ता बि बंदि कंदासीं ऐं जेको तूं असांजा वसीला फुरलट कराईंदो उन जे ख़िलाफ़ बि असीं हाणे जागी पिया आहियूं, जागी पिया आहियूं। ऐं वाटर मां चवंदुसि त वाटर इज़ लाइफ, पाणी असांजी ज़िंदगी आहे। नो मोर केनाल्स। असीं नथा चाहियूं त ॿिया केनाल ठाहिया वञनि, ही केनाल न आहिनि, ही सिंध जो क़त्लेआम थियण वञे पियो। सिंध जागी पई आहे ऐं सिंध जागी चुकी आहे। मुंहुं मथे खां मथे मुंहुं वाह कई ॼण हारनि जी दाह मथे कई। कानूनी जेको सो केनाल आहिनि इहो हक़ीक़त में पाकिस्तान जे कानून जे बि ख़िलाफ़ आहे, आलमी कानून जे बि ख़िलाफ़ आहे ऐं शरीयत जे बि ख़िलाफ़ आहे। ही शहन केनाल कढण जो गैर कानूनी तरीक़े सां कढण को सियासी जेको आहे सो त पंहिंजो को समाजी जेको आहे सो त पंहिंजो मसइलो न आहे, ही मसइलो माशी मसइलो आहे। ही मसइलो असांजे ॿारनि ऐं असांजे बच्चनि ऐं असांजे मुस्तक़बिल ऐं असांजे वजूद ऐं असांजे बका जो मसइलो आहे। उन जे करे इन केनालनि खे भरपूर तरीक़े सां नामंज़ूर बि कयूं था ऐं इन जी हर हाल में हर हंधि मज़ामत
अदा असां चाहियूं था त ही अॼु जेको मेड़ाको थियो आहे या जेको ही एहतजाज थियो आहे इहो सिंधी अदबी संगत शाख शिकारपुर जे तरफ़ां थियो आहे ऐं सिंधी जा अदीब जेके आहिनि उहे इहो मुतालबो खणी आया आहिनि त सिंधू दरिया ते कंहिं बि तरह जो को बि केनाल नामंज़ूर। पर आउं चवां थो त ही दोस्त जेके चवनि था त कानूनी ऐं गैर कानूनी सिंधी क़ौम खे कंहिं बि तरह सां को बि केनाल मंज़ूर कोन्हे को। सुभाणे जेकॾहिं हो को कानून खणी अचनि उन तहत को असांखे कंहिं बि तरह बैन अवी लेवल ते जेको बैन अवी सतह ते जेको सिंधूअ जो वारिस आहे उन खे सिंधूअ जे पाणी ओतिरो ई खपे। 91 वारो जेको सिलसिलो हुयो उन ते बि असां एतिराज़ कयासीं पर पोइ उहो बि हक़ न ॾेई सघिया आहिनि, उन तहत बि कोन ॾेई सघिया आहिनि पाणी। असां चाहियूं था त सिंधू दरिया ते कंहिं बि तरह जो को बि नओं केनाल असांखे मंज़ूर न आहे, सिंधी क़ौम उनखे मंज़ूर न थी। ही अदबी संगत शिकारपुर की तरफा का थियो आहे, पर हिन में शिकारपुर जी समूरी सियासी तंज़ीमूं, सियासी पार्टियूं, समाजी तंज़ीमूं, असांजा शहर जा दोस्त, मुख़्तलिफ़ इदारनि जा, मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा ऐं ज़ाती हैसियत में बि शहर जा दोस्त गॾु थिया आहिनि। इन मां साबित थो थिए त सिंध जो माण्हू सिंधू दरिया खे पंहिंजी रेड लाइन थो सम्झे ऐं सिंधी माण्हूअ जी हीअ जेका तारीख़ी मिल्कियत आहे, असांजे अबनि ॾाॾनि जी जेका मिल्कियत आहे, हज़ारनि सालनि खां वठी असां सिंधूअ मां पाणी पियूं था। सिंधू असांजो पीउ आहे, सिंधु असांजी माउ आहे। असां इन की सूरत में कंहिं बि सूरत में इन तां हथु खणण लाइ तयारु न आहियूं। सो ही तारीख़ी जेका अॼु जेको बेड़ाको आहे प्रेस क्लब में, मां चाहींदुसि त ॿ लफ़्ज़ असांजे दोस्तनि प्रेस साम्हूं ॻाल्हाया आहिनि, पर हीअ असांजे बाज़ाब्ता तौर ते जेकॾहिं 2-4 दोस्त असांखे ॻाल्हाईंदासीं। मां साईं नादिर बलोच खां शुरूआत कंदुमि त हिकिड़ो गीत ॿुधाईंदो, उन खां पोइ असां पंहिंजनि दोस्तनि खां ॻाल्हाईंदासीं। साईं नादिर। पाणी असांजी हयाती आहे ऐं दरिया ज़ाती मिल्कियत असीं बंदि वधण कोन ॾींदासीं, असीं केनाल कढण कोन ॾींदासीं, करसी न फौलादी ईंदासीं, कोई हलाए जगोली, हलाए जगोली, हलाए जगोली। पानी आहे त जिंदगी न त करबला, पानी आहे त जिंदगी न त करबला, अञा तूं सम्झी नथो छो भला। पानी आहे त जिंदगी न त करबला, अञा तूं सम्झी नथो छो भला। ज़रदार आयो सरदार आयो चवनि था, ज़रदार आयो सरदार आयो चवनि था, उमेद अजाई आहे आयो गप जा किला। पानी त आहे जिंदगी न त करबला, अञा तूं सम्झी नथो छो भला। जंहिंखे बणायोसीं राज़दान पंहिंजो, जंहिंखे बणायोसीं राज़दान पंहिंजो, सो त बणिजी वियो आहे अज़दा भला। पाणी त आहे जिंदगी न त करबला, अञा तूं सम्झी नथो छो भला। दरिया सुकी वियो ख़ाली दिला, ख़ाली थिया दिला, दरिया सुकी वियो ख़ाली थिया दिला, पर ॾियनि पिया रुगो दिला सां दवा। पाणी आहे जिंदगी न त करबला, अञा तूं सम्झी नथो छो भला। अमां जा ॿई रूप पधरा थिया, अमां जा ॿई रूप पधरा थिया, हित गॾु रोई हुत करी गिला। पाणी आहे जिंदगी न त करबला, अञा तूं सम्झी नथो छो भला। ही सिंध जा माण्हू मासूम ऐं मिठड़ा, ही सिंध जा माण्हू मासूम ऐं मिठड़ा, वराए खेनि विया आहिनि चौधारी बिला। पाणी त आहे जिंदगी न त करबला, अञा तूं सम्झी नथो छो भला। पाकिस्तान जे पूरी तारीख़ में पंजाब जो अशराफिया तबिको जंहिं गंदगी ऐं ग़लाज़त जी सियासत कई आहे, क़ौमुनि खे जेको सप्रेस कयो आहे, क़ौमुनि खे जेको लुटियो ऐं मारियो आहे, उन जो नतीजो पाकिस्तान पूरे जो पूरो क़ौमी सवाल ते हिकिड़ो जहन्नुम बणिजी वियो आहे। ऐं असां ॾिसूं था त हमेशह पाणीअ जी जेका खोट रही आहे, उन में जेको मौजूदा पाणी आहे उहो बि असांजी पूरत नथो करे सघे। ऐं पंजाब हर वक़्तु पंहिंजी ज़रूरत पूरी करण लाइ सिंध जे हिसे जो पाणी खयो आहे। हाणे ज़ाहिर आहे त जॾहिं मौजूदा दौर में बि हू पाणी असांजो चुराए थो पियो, त 6 केनालनि खां पोइ सिंध जो अछर छा थींदो। सिंध टोटल जो टोटल कंप्लीट टू कंप्लीट ख़तम ऐं बर्बाद थी वेंदी। सिंध जो आवाम सिंध जी वारसी करे थो पियो। हाणे न ही MPA सिंध जा वारिस आहिनि, न MNA आहिनि, न ही नाम नेहाद ज़रदारी टोलो आहे। तंहिं करे सिंध जो आवाम ॿाहिरि निकिरी आयो आहे। ऐं मां रियासत ते जेके क़ाबिज़ इदारा आहिनि, मां रियासत जो नालो इन करे थो कयां, क़ाबिज़ इदारा जेका शैतानी गेम कनि था पिया,
अवाम खे अवाम सां विढ़ाइनि था पिया, इहा बंदि कनि, ख़ौफ़नाक नतीजा निकिरंदा। ऐं हिननि जे ऐलान सां न, पाकिस्तान जो वज़ीर आज़म ऐलान करे त केनाल कैंसिल आहिनि, ही टोटल जो टोटल क़ौमी असेंबली मुतफ़िक़ा करारदाद पास करे, जे न त अक्सरियती करारदाद पास करे त असां केनालनि जी मुखालफ़त कयूं था पिया। ही बदमाशगिरी ड्रामा जेके कनि था पिया, ही असांजे दोस्तनि इहा ॻाल्हि कई हिते त ही नाम निहाद कानून साज़ी कीअं था कनि ऐं कानून जे आड़ में जेको ॼार ठाहे करे पंहिंजा शिकार था कनि। असां सिंध शिकार थियणु न ॾींदासीं, दरिया शिकार थियणु न ॾींदासीं कंहिं बि सूरत में। सिंध जो आवाम अॼु सिर्फ़ु बैनर थो खणे, सुभाणे शायदि को ॿियो हथियार खणे जेका सूरत हाल ख़तरनाक थींदी। ऐं असांखे रोकियूं था त इहा गेम इंसाफ़ी आहे, सिंध सां ज़ुल्म आहे। हे सिंध जूं सरसब्ज़ ज़मीना जेके आहिनि बंजर बणाए उतां जो रेगिस्तान आबाद पिया करनि। ही वफ़ाक़ जे तरफ़ां कहिड़ो मैसेज पियो ॾिनो वञे त सिंध सॼीअ जो पाणी रोके करे ऐं पंजाब जे चोलिस्तान जे डेज़र्ट खे आबाद पियो कयो वञे। सरासर नाइंसाफ़ी आहे। इहे केनाल जीअं निकिरंदा सिंध जो सरसब्ज़ ज़मीना जेके आहिनि, हिन वक़्तु बि सिंध जी जेका डेल्टा आहे उहा तमामु जेको आहे समुंड पाणी ॻीहंदो पियो वञे, उन में पाणी छोड़ न पियो थिए, जंहिंजे करे माहौलियाती नुक़सानु थिए पियो, जंहिंजो अज़ालो हे करे कोन पिया सघनि। मथां हिननि जा अणतजुर्बेकार जेके हे तजुर्बा आहिनि, इहो सिधो सो वफ़ाक़ खे नुक़सानु पिया पहुचाइनि। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे, सिंधु दरिया जे मथां ठहंदड़ कोई बि केनाल सिंधी क़ौम कंहिं बि सूरत में क़बूल कोन पई करे ऐं असां हुनखे जेको आहे रद्द पिया कयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हय्युन। अल्लाह जे क़ुरान शरीफ़ आवाज़ो ॾिनो त हर शइ ज़िंदह जेको आहे पाणी सां आहे। असांजो सिंध जो मसइलो पाणी सां आहे। ही पाणी असांखे आदम अलैहिस्सलाम खां वठी अॼु ताईं असांजे जीआपे जो मसइलो आहे। जमीयत उलमा इस्लाम इनखे अॻ में बि रिजेक्ट कयो आहे, जेकॾहिं हिन जो मक्को ऐं मदीनो नालो रखनि तभी बि रिजेक्ट आहे, नाजाइज़ आहे, हराम आहे। कालाबाग डैम जे लाइ बेर शरीफ वारे पाकिस्तान जे उलमान खे घुराए करे पूरो फतवा जारी कई त डैम कालाबाग डैम जनरल ज़ियाउल हक़ ठाहे थो, गैर आईनी आहे, गैर दस्तूरी आहे, गैर शरई आहे। इन जे ख़िलाफ़ जिहाद करण इबादत आहे। परवेज़ मुशर्रफ जॾहिं थल कैनाल जे लाइ चयो, जई आहे सराबा एहतजाज कयो। असां हिनखे मज़हबी बुनियाद ते रिजेक्ट कयूं था, रद्द कयूं था ऐं हुक्मरान खां मुतालबो था कयूं त वज़ीर आज़म, प्रेसिडेंट ये मुनाफ़िक़ियूं छॾियो, सिंध सां ज़्यादती बंदि कयो। इन ऐलान कयो त आईंदा ये कैनाल न ठहंदासीं ऐं ये रद्द कंदासीं ऐं असांजे सिंधियुनि जो असांजो जीआपे जो मसइलो आहे। उन हवाले सां असां प्रेस क्लब तरफ़ां बि एहतजाज करे चुका आहियूं ऐं हर एहतजाज में असां सभिनी दोस्तनि सां गॾु आहियूं, उन्हनि सां सहकारी रहिया आहियूं। सो ही मामिलो असां कॾहिं बि केनालनि ते जेको पाणीअ जो धाड़ो आहे उहो हण न ॾींदासीं ऐं उन जे लाइ हर क़िस्म जी जेका मज़ामत हूंदी उन में असां अॻ में हूंदासीं। असीं सहाफ़ी बाद में अॻ में असीं सिंधी आहियूं, अॻ में असां हिन धरतीअ जा जावा आहियूं। सो असां वरी बि तव्हांखे हिते प्रेस क्लब में जेके आया हो सिंधी अदबी संगत शाख शिकारपुर जे समूरनि दोस्तनि जिन अॻुवाणी कई आहे ऐं हुन में जेकी ॿिया शामिल तंज़ीमुनि जा दोस्त आहिनि उन सभिनी खे भलीकार चऊं था। ऐं जेको बि हिन एहतजाज में हिन सिंध धरतीअ जे हवाले सां सिंधु केनाल जेके ठहनि पिया उन्हनि ते जेकी धुरियूं ईंदियूं प्रेस क्लब जा दरवाज़ा उन्हनि जे लाइ खुलियल हूंदा ऐं असां उन्हनि सां सहकार कंदासीं हर मामले जो। महिरबानी। ॾिसो असांजो सिंध ऐं सिंधू उन ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिकिड़ी नाजाइज़ीअ जे हिसाब सां ख़ासि करे सिंधू दरिया ते असां चाहियूं था त 1945 जो ठाह उहो बि असां रद्द करे चुका हुआसीं, पर हाणे असां ओॾे बि वापसि था वञूं त उहो वरी बि बहितर हो। 1991 में ख़ासि करे पाकिस्तान अरसा जो जेको ठाहियो उन ते बि असां एतिराज़ कया आहिनि, पर हिन वक़्तु जेको मौजूदु असांजा बाला सियासी इहे चऊं त पाकिस्तान जा ऐं सिंध जा हुक्मरान उन्हनि जॾहिं उते सही कई आहे त असां हारे वरी पेशो था करनि त असां जेको आहे त असां रद्द था कयूं। त
तव्हां जेकॾहिं सही ऐं कई आहे त उनखे रद्द जेको आहे ईअं न कयो, उहो बि लिखत में कयो। उन में जेके जेके आहिनि उहे वज़ीर आला आहे या आर्मी चीफ आहे या प्राइम मिनिस्टर आहे या प्रेसिडेंट आहे, जेके बि आहिनि, असां सिंधी क़ौम उन्हनि खे हमेशह लाइ रद्द था कयूं। असां चऊं था त जेको आहे घटि में घटि सिंध जो पहिरियों हक़ु आहे, ऐं शरीयत बि चए थी घटि में घटि जेको आख़िरी आहे उनजो हक़ु हूंदो आहे। जीअं त असां सिंधू दरिया असांजो आख़िरी छोड़ थो कए, उन में हिन वक़्त ताईं काफ़ी असांजा ज़िला घटि पाणीअ जे करे उन में तमामु जेको एग्रीकल्चरल लैंड उहा ख़तमु थी चुकी आहे। बहरहाल इहो आहे त असां जेके दोस्त गॾु थिया आहियूं सिंधी अदबी संगत जे नाते सां, पर सभु धुरियूं गॾिजी हीअ असांजो जियापे जो मसइलो आहे। असां चाहियूं था त इनखे क़ाइमु कयो वञे, अॻिले हुन ते पिछड़ी जेको आहे असांजो हक़ु उन ते क़ाइमु करे रखियो वञे। सिंध ते नाजाइज़ कब्ज़ा, नाजाइज़ धाड़ो इन ऐलान खां वापसी जो ऐलान न कयो आहे त थी सघे थी जेके असांजे हथनि में बैनर आहिनि सुभाणे कुझु ॿियो कुझु असांजे हथनि में ईंदो ऐं असांजा सीना हूंदा, तव्हां जूं भले गोलियूं हुजनि असांजे खां जेको आहे। कंहिं बि हालत में कंहिं बि सूरत हाल में असां सिंधू दरिया जे मथां इहे जेके 6 कैनाल तव्हां ठाहियो था पिया इरादा, जेके नापाक तव्हांजा आज़म इरादा आहिनि, असां तव्हांजे इन्हनि इरादनि खे इंशा अल्लाह खाक में मिलाए छॾींदासीं। पूरी सिंध जो मुतालबो आहे, को हिकिड़े शहर जो मुतालबो न आहे। शिकारपुर अदबी संगत ते ही जेको अॼु वॾो मेड़ाको कोठायो आहे, उहो बि असांजी सिंध में ही जेको ज़ुल्म ऐं बारबरी के तौर जेको रुकम हली रहियो आहे, जंहिंमें 6 कैनालनि जे नाले सां हिकु सिंध खे सुकाइण जी कोशिशि कई वई आहे। मां सम्झां थो इहो हिकिड़ो मनसूबो सोचियल सम्झियल साज़िश तहत हिकिड़ो पंहिंजनि जीअं पहिरियां ॿेट विकामिया, जीअं ॿियूं असांजूं शयूं विकायूं, हाणे आख़िर में हिन खे विकामण जी कोशिशि कई वई आहे। हीअ सिंध सरापा एहतिजाज आहे। हीअ सभु माण्हू इन करे ई इन अॼु ते कठा थिया आहिनि त असांखे पंहिंजी धरतीअ जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ पाणी असांजो जियापो आहे, उन पाणीअ जी जियापे ते असांखे कीअं बि करे इन सां जहिड़ो आहे ऐं इहो जहिड़ो रहंदो, वफ़ाक़ सां बि रहंदो, हर उन माण्हू सां जहिड़ो रहंदो जेको पाणीअ जी मुखालफ़त करे थो, असांखे पाणीअ खां रोके थो। मालूम आहे खिंज़ीर चिड़ी पवंदो मगर पंहिंजो फिरदोस बयाबां त करण कोन ॾिबो, पंहिंजो फिरदोस बयाबां त करण कोन ॾिबो। महिरबानी। हज़ारे थी वेंदा रोज़ नवा ऐलान, हज़ारे थी वेंदा सिंध तसर कुर्बान, हज़ारे थी वेंदा रोज़ नवा ऐलान, हज़ारे थी वेंदा। तंग न कयो आज़ादीअ जे मतवालनि खे, मतवालनि खे तंग न कयो आज़ादीअ जे मतवालनि खे, नादानो नुक़सान हज़ारे थी वेंदा रोज़ नवा ऐलान, हज़ारे थी वेंदा सिंध तसर कुर्बान, हज़ारे थी वेंदा रोज़ नवा ऐलान, हज़ारे थी वेंदा। बस्तीअ बस्तीअ नगर नगर में नेठ कॾहिं नेठ कॾहिं, बस्तीअ बस्तीअ नगर नगर में नेठ कॾहिं, दुल्ह दरिया खान हज़ारे थी वेंदा रोज़ नवा ऐलान, हज़ारे थी वेंदा सिंध तसर कुर्बान, हज़ारे थी वेंदा रोज़ नवा ऐलान, हज़ारे थी वेंदा सिंध तसर कुर्बान, हज़ारे थी वेंदा रोज़ नवा ऐलान, हज़ारे थी वेंदा। आतिश तुंहिंजा गीत मटाइन, आतिश था आतिश था आतिश तुंहिंजा गीत मचाइन, आतिश था आग मथे ऐलान, हज़ारे थी वेंदा रोज़ नवा ऐलान, हज़ारे थी वेंदा सिंध तसर कुर्बान, हज़ारे थी वेंदा रोज़ नवा ऐलान, हज़ारे थी वेंदा सिंध तसर कुर्बान, हज़ारे थी वेंदा रोज़ नवा ऐलान, हज़ारे थी वेंदा सिंध तसर कुर्बान, हज़ारे थी वेंदा रोज़ नवा ऐलान, हज़ारे थी वेंदा। सर हे जेका धाड़ा सिंध ते हणनि था, इहो सिंध सां गॾोगॾु असांजे घर में धाड़ा था हणनि, ऐं घर में धाड़ो कभी बि बर्दाश्त न आहे कबो। ऐं असां जेको आहे हिन ते बीठा आहियूं, पुरमन बीठा आहियूं,
ऐं जेकॾहिं एहतजाज खे वधाइणो पियो इस्लामाबाद वञिणो पियो त इस्लामाबाद ताईं वेंदासीं पर हिन केनालनि खे कॾहिं बि ठहण न ॾींदासीं पाण सां ज़ुल्म कॾहिं बि न थियणु ॾींदासीं ऐं ज़रदारी खे असां रिक्वेस्ट था कयूं त पंहिंजा सरदार थी जेका अख़्तियारात इस्तेमालु कंदे हिन खे रद्द करे ऐं शाया करे बाक़ी हे टोपी ड्रामा बंदि करे। ॾिसो पिया ही जेके कारपोरेट फार्मिंग जे तहत 6 केनाल कढिया था वञनि रेगिस्तान खे आबाद करण जे लाइ, हाणे इन्हनि खे पाण इन्हनि जा मुआशी मुआहिर बि रद्द करे चुका आहिनि, पोइ बि सम्झनि नथा अलाए कहिड़े तरफ़ वञनि था पिया। ही सिर्फ़ चंद शहरनि खे ख़ुशि करण जे लाइ पंहिंजे माना आबादी खे आबाद करण जे लाइ ही एॾो वॾो कमु करनि पिया। असीं हिनखे मुकमिल तौर ते रद्द था कयूं। ही त नंढड़ो रदमल आहे। अगरि जेकॾहिं ही केनाल रद्द न थिया त असीं इस्लामाबाद जी तरफ़ रुख कंदासूं ऐं हिन एहतजाज जो दायरो वधाईंदासूं।